اليوم تجزى كل نفس بما كسبت لا ظلم اليوم ان الله سريع الحساب وأنذرهم يوم الآزفة إذ القلوب لدى الحناجر كاظمين ما للظالمين من حميم ولا شفيع يطاع يعلم خائنة الأعين وما تخفي الصدور والله يقضي بالحق والذين يدعون من دونه لا يقضون بشيء إن الله هو السميع البصير صدق الله العظيم. درود شریف پڑھا جائے. اللهم صل على سيدنا وحبيبنا وشفيعنا محمد وعلى آله وصحابه أجمعين. اللہ تعالیٰ ان آیات مبارکہ کے اندر ارشاد بیان فرمایا ہے قیامت جے ڈینہں ظالم بادشاہن جا ہتھ بدل ہوندا. جن بادشاہن پنجے ریت سا بے انصافی کئی، ظلم کیو، زیادتی کئی، ریت جا حق غصب کیوں، عوامی مال پھبایوں، اللہ فرمائے انہن جا ہتھ بدل ہوندا. پر جن بادشاہن دنیا کے اندر عدل ۽ انصاف کیو، عدل ۽ انصاف کیو، وہ قیامت جے ڈینہں اللہ جے رحمت جے چھاؤں میں ہوندا. یہ مشہور واقعہ ہے سیدنا حضرت عمر فاروق رضی اللہ تعالیٰ عنہ وقت جو خلیفہ امیر المومنین مدینہ شریف جی رات جو پان چوکیداری کندو ہو. عبادت سان گڈ ماण्हुनि جا فیصلہ عدل ۽ انصاف وارا ۽ ماण्हुनि جی چوکیداری کندو مدینہ جی. ایک دفعے گھمندے گھمندے ہکڑے گھر تاں گزر تھیو. ماؤ تھی چوے پنجے دھیउ کي اما کھیر جے اندر پانی ملائے، چو تو گزر سفر کون تھو تھے، کھیر جے اندر پانی ملائے. دھیउ تھی چوے ماؤ کي اما تو کي خبر نہ آئے وقت جے خلیفے امیر المومنین سیدنا عمر فاروق جو حکم آئے تو ملاوٹ نہ کیو. تو ماؤ تھی چوے دھیउ کي عمر ॾिसे تو کون تھو. وہ دھیउ تھی چوے پنجی ماؤ کي اما واقعی عمر تو کون تو ॾिसे پر عمر جو اللہ تو ॾिसे थो. इहो आहे अक़ीदो ऐं ईमान. और حضرت عمر فاروق ॿاहिरां बीठो ॿुधे पियो. दरवाज़ो खड़कायो. केर मंदकल बाब केर आहे? उमर बिन ख़त्ताब. धीउ चयो मां खे ॾिठई. उमर फारूक अची वियो. न्याणी खे तो चवे त खीर जे अंदर पाणी न मिलायो, अल्लाह तव्हां जी असांखे खीर ख़ालिस खारायो आहे. अल्लाह फरमायो इन लकुम फिल अनआमि लइबरा नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैनि फरसिन व दमिन लबनन खालिसन साइगन लिशारिबीन. अल्लाह रब ज़ुल जलाल फरमाए बेशक तव्हां जे लाइ जानवरनि में इबरत आहे जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां खे छेणे ऐं रत जे विचां ख़ालिस खीर थो प्यारे. उमर फारूक न्याणी खे चयो त खीर जे अंदरि पाणी न मिलायो. हज़रत उमर फारूक उन्हनि जे लाइ बैतुल माल मंझि वज़ीफ़ो मुक़ररु फरमायो.
तव्हां जो गुज़ारो नथो थिए, बैतुल माल मुंहिंजो वज़ीफ़ो मुक़ररु कयूं, तव्हां मिलावट न कयो। जॾहिं दुनिया जे अंदरि इंसाफ़ वारो ख़लीफ़ो हुयो अमीरुल मोमिनीन, त रईयत जे अंदरि बि इहो इंसाफ़ हुयो। तंहिंजे करे सईदना उमर फारूक फरमायो, जेकॾहिं क़यामत फुरात नदीअ जे किनारे ते कुतो बि जेकॾहिं बुख ऐं उञ ते मरी वियो त क़यामत जे ॾींहुं अलाह उमर खां पुछंदो। एॾो उन्हनि जो अदल ऐं इंसाफ़। ॿिए दफ़े हज़रत उमर फारूक मदीना शरीफ़ जे ॿाहिरां घुमंदे घुमंदे हिकिड़े घर मंझो रोइण जो आवाज़ थो अचे। उन सां गॾु ख़लीफ़ो बि हुजे, ख़ादिम बि हुजे। अम्मा कुराड़ी वेठी हुजे, उनखां पुछे, अम्मा ॿारड़ा छो था रोइनि? चए, पुट इन्हीअ करे था रोइनि जो घर जे अंदरि खाधो पीतो कोन्हे, बुख ऐं उञ जे करे रोई रहिया आहिनि। चए, देगड़ी जो चढ़ी पई आहे चुल्ह ते, चए इन्हीअ में ठिकर भितर विधा अथऊं त जीअं रीझनि ईअं सुम्ही पवनि। सईदना हज़रत उमर फारूक हैरान परेशान त मुंहिंजे रईयत जे अंदरि, मुंहिंजे हुकूमत जे अंदरि अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके अञा उञ ई बुख ते। बैतुल माल में वञो, बैतुल माल में वञी दरवाज़ो खोलराए अटो बि खयईं, कुझु गुड़ खयईं, ज़ैतून जो तेल, ज़रूरी सामान खणी ॻंढ ॿधी उन दरबान खे थो चवे त मूंखे कुल्हे ते खणाए। उहो ग़ुलाम थो चवे, साईं तव्हां अमीरुल मोमिनीन आहियो, तव्हां न खणो, असां ख़िदमत जे लाइ आहियूं। उमर फारूक फरमाए, न, अलाह मूंखे अदल ऐं इंसाफ़ जे लाइ मुक़ररु कयो आहे। ईअं न थिए त क़यामत जे ॾींहुं मूंखां रब पुछे, ए उमर ग़रीबनि जी ख़िदमत जे लाइ सामान ॿियनि खे खणाई, मां पंहिंजनि कुल्हनि ते पाण खणंदुसि। उमर फारूक उहो सामान ग़रीबनि जी ख़िदमत जे लाइ पाण कुल्हनि ते खणी ग़रीबनि वटि पहुचायईं। खाधो तयारु थियो, ॿार खेॾिया, घुलण लॻा, त हज़रत उमर फारूक खे कुराड़ी ॾिसी करे चवणु लॻी, उमर, हज़रत उमर फारूक खे सुञाणे कोन पई, चइबा तूं केरु आहीं? चइबा मां केरु बि हुयां, तुंहिंजी ख़िदमत कईसीं। चए, अलाह बहितर हुयो, उमर खां वधीक अलाह तोखे ख़लीफ़ो करे आ। त सईदना हज़रत उमर फारूक फरमाए त उमर मां आहियां अमा? चइबा जेकॾहिं उमर फारूक अमीरुल मोमिनीन तूं आहीं, अल्लाह ताला तोखे इंसाफ़ वारो बनायो आहे, ग़रीबनि जी ख़िदमत जे लाइ। असां ग़रीबनि जूं दुआऊं तूं अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब सां आहे। तंहिंजे करे अल्लाह रब ज़ुल जलाल फरमाए, लिमनिल मुल्कुल यौम, उहे ज़ालिम बादशाह जिन जा क़यामत जे ॾींहुं हथ ॿधल हूंदा। अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं फरमाए थो, ॿुधायो त अॼु बादशाही कंहिंजी आहे, केरु जवाबु न ॾेई सघंदो। बाक़ी जेके इंसाफ़ वारा ख़लीफ़ा अमीरुल मोमिनीन सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़, सैयदना उमर फारूक, उस्मान गनी, अली अल मुर्तज़ा, उमर बिन अब्दुल अज़ीज़, या उन खां सवाइ ॿिया जेके इंसाफ़ वारा ख़लीफ़ा अल्लाह ताला जे क़यामत जे ॾींहुं रहमत जे छांव में हूंदा। जीअं हज़रत अली जो मशहूरु वाक़ियो आहे, जॾहिं चौथे नंबर ते हज़रत अली अल मुर्तज़ा अमीरुल मोमिनीन ख़लीफ़तुल मुस्लिमीन बणियो। हज़रत अली अल मुर्तज़ा राति जे टाइम ते हिसाब पियो करे, केतिरो ख़र्च थियो, केतिरी आमदनी थी, बैतुल माल जो ख़र्च पे कये। ओचितो हज़रत अली अल मुर्तज़ा जो भाउ आयो, अकील, वॾो भाउ हुयो हज़रत अली जो, अकील आयो। जीअं हज़रत अकील अची वेठो हज़रत अलीअ जे पासे में, त हज़रत अली बत्ती विसाए छॾी। अकील फरमाए, अली मां आहियां तोसां कचहरी करण जे लाइ, तो वरी ऊंदहि करे छॾी, बत्ती विछाए छॾी आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला फरमाए, ए मुंहिंजा भाउ, हिन बत्तीअ जे अंदरि, हिन ॾीए जे अंदरि जेको तेल आहे, इहो तेल आहे बैतुल माल जे पैसनि जो, ग़रीबनि जे पैसनि जो। ऐं हिन सां हिसाब पियो कयां मां बैतुल माल जो, तंहिंजे करे हिन ॾीए में तेल आहे बैतुल माल जो। हाणे तूं मां पंहिंजी ज़ाती कचहरी कंदासीं, तंहिंजे करे हिन ॾीए खे हटाए करे ॿियो ॾीओ थो आणियां जंहिंमें तेल हुजे मुंहिंजे पंहिंजे मिल्कियत जो, पोइ तूं मां पंहिंजी दुनिया जी कचहरी कंदासीं। इहे हुया वक़्त जा ख़लीफ़ा अमीरुल मोमिनीन।
اللہ تعالیٰ فرمائے لمن الملک اليوم، کنहिंजे लाइ आहे बादशाही अॼु ॾींहुं، क़यामत जे ॾींहुं अलाह फरमाए थो कंहिंजे लाइ आहे बादशाही अॼु ॾींहुं, केरु जवाबु न ॾेई सघंदो। अलाह पाण फरमाए थो लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अलाह जे लाइ आहे बादशाही जेको अकेलो ज़बरदस्त। ॿियो मशहूरु वाक़ियो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िलाफ़त में ॿिनि औरतुनि खे ॿार ॼाओ, हिकिड़ीअ खे ॼाओ पुट, ॿी खे ॼाई धीउ। राति जो टाइम हुजे, हिकिड़ी खे धीउ ॼाई, ॿिए खे पुट ॼाओ। सुबुह थियो, ॿई मायूं चवणु लॻियूं त पुट मूंखे ॼाओ आहे। हू चवे त धीउ तोखे ॼाई आहे, पुट मूंखे ॼाओ आहे। उहो चवे त पुट तोखे नाहे ॼाओ, तोखे धीउ ॼाई आहे। इख़्तिलाफ़ थी वियो। फ़ैसिलो आयो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कोर्ट में। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला फरमायो दाई खे घुरायूं, पुट कंहिंखे ॼाओ आहे, न्याणी कंहिंखे ॼाई आहे। दाई चयोसि राति जो टाइम हो, मूंखे ख़बर न आहे त पुट कंहिं मज़ो पैदा थियो, न्याणी कंहिं मज़ो पैदा थी। को बि शाहिद ऐं दलील कोन्हे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला फरमायो मूंखे 3 ॾींहं छॾियो, मां क़ुर जे अंदरि सोचियां, फ़िक्र कयां। 3 ॾींहंनि खां बाद में दरबार लॻी, माण्हू आया। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए त अल्लाह इन जो फ़ैसिलो क़ुर में ॿुधायो आहे। पोइ हिकिड़ी औरत खे चयो त पंहिंजी थंज ॾुही प्याले में विझ, ॿिए खे बि चई त थंज ॾुही प्याले में विझ। पोइ ॿिन्ही जी खीर जी तोड़ कई वई, हुयो खीर हिकु जेतिरो ॿिन्ही जो। हिकिड़ी औरत जो थंज वारो खीर वज़राइतो थियो, ॿिए औरत जे खीर थंज वारो हल्को थियो। पोइ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला फरमाए त जंहिं औरत जो थंज वारो खीर ॻरो आहे, पुट उन जो आहे। जंहिं औरत जे थंज जो खीर हल्को आहे, वज़न जे एतबार सां, न्याणी उन जी आहे। माण्हू पुछियो अली इहो कीअं? हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने फरमाया अल्लाह ताला क़ुर शरीफ में फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे, यूसीकुमुल्लाहु फ़ी औलादिकुम लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो मर्द जा 2 हिस्सा, औरत जो हिकिड़ो हिस्सो। 2 औरतूं हिकिड़े मर्द जे बराबरि। हाणे जिन औरत जो खीर ॻरो आहे, चइबो त पुट उन जो आहे, वज़राइतो आहे। जंहिं न्याणीअ जो खीर जेको आहे हल्को आहे, त न्याणी उन जी आहे। तंहिं करे अल्लाह फरमाए इन इअदिलू हुवा अक़रबु लित्तक़वा, इंसाफ़ कयो छो त तक़वा खे वेझो आहे इंसाफ़। इहे मुस्लमान जा ख़लीफ़ा हुया, अमीरुल मोमिनीन। तंहिंजे करे हज़रत उमर फारूक फरमायो जेकॾहिं फुरात नदीअ जे किनारे ते कुतो बि जेकॾहिं उन जी बुख ते मरी वियो, क़यामत जॾहिं मूं उमर खां पुछंदो। अल्लाह ताला फरमाए लिमनिल मुल्कुल यौम, क़यामत जॾहिं फरमाईंदो कंहिंजे लाइ आहे बादशाही अॼु ॾींहुं, पर ज़ालिम बादशाह जवाब न ॾेई सघंदा। अल्लाह पाण फरमाईंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अल्लाह जे लाइ अकेलो ज़बरदस्त। अल यौम तुज्ज़ा, अॼु ॾींहुं बदिलो ॾिनो वेंदो हर नफ़्स खे बिमा कसबत, तंहिं सां जो कमाए। ला ज़ुल्मल यौम, नाहे अॼु ॾींहुं ज़ुल्म जो। इन अल्लाह सरीउल हिसाब, बेशक अल्लाह हिसाब किताब जो तकड़ो आहे। अल्लाह ताला फरमाए वअनज़िरहुम यौमल आज़िफ़त, पैगंबर तो ड्रेजार उनखे आज़िफ़ा चइबो आहे ईंदड़, माना क़यामत जो ॾींहुं। ड्रेजार तो उनखे क़यामत जे ॾींहं खां इदल क़ुलूब, जंहिं वक़्तु दिलियूं लदल हनाजिर, गाट हॾिन वटि, काज़िमीन, दॿिजी वेंदड़ हूंदियूं। ओ जैसे साह लुकीअ में। माल ज़ालिमीन, न हूंदो ज़ालिमनि जे लाइ को हिमायती वला शफ़ीन, न की सिफारिश कंदड़ जो फरमाई, जेको फर्मा बरदारी कई वञे। यालमु ख़ाइनतल आयुन, ॼाणे थो अल्लाह ताला अखियुनि जी ख़यानत खे। अखियुनि जी ख़यानत छा आहे? अल्लाह ताला फरमाए अखियुनि जी ख़यानत खे मां ॼाणा थो, जो मुंहुं हेठि हुजेसि कंहिं धारी औरत खे हीअं करे ॾिसे, इहा बि अखियुनि जी ख़यानत आहे।
تंहिंजे करे अल्लाह रब ज़ुल जलाल फरमाए इन अल्लाह अलीम बिदात सुदूर, बेशक अल्लाह सीने जे राज़ खे बि ॼाणे थो। सीने जे अंदरि जेका तव्हां ॻाल्हि लिकायो था या अखियुनि जे ज़रिए सां किनार सां तव्हां ॾिसो था, अल्लाह उन गुनाह खे ॼाणे थो। यअलमु ख़ाइनतल आयुन, ॼाणे थो अखियुनि जी ख़यानत खे। वमा तुख़फ़ी सुदूर, ऐं उहो जो लिकाइनि था सीना। वल्लाहु यक़ज़ी बिल हक़, अल्लाह फ़ैसिलो थो करे हक़ सां। हिकु दफ़े हज़रत अली ऐं हिकिड़े यहूदी जो थी पियो इख़्तिलाफ़ ज़िरह ते। उन वक़्त में काज़ी हुयो काज़ी शुरैह, वक़्त जो काज़ी हुयो काज़ी शुरैह, बसरे जो काज़ी। यहूदी चवण लॻो त इहा ज़िरह मुंहिंजी आहे, उन दावा कई। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला फरमाइनि न मुंहिंजी आहे। इन हज़रत अली दावा कई त मुंहिंजी आहे, हालांकि हज़रत अमीरुल मोमिनीन ख़लीफ़तुल मुस्लिमीन अली अल मुर्तज़ा, हज़रत अली बि काज़ी शुरैह जे कोर्ट में ऐं उहो यहूदी बि काज़ी जे कोर्ट में। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे काज़ी शुरैह पुछो, अली हे ज़िरह कंहिंजी आहे? त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला फरमाए त इहा ज़िरह मुंहिंजी आहे। काज़ी शुरैह पुछो सही तव्हांजी आहे, तव्हांजे लाइ शाहिद? चए इन ॻाल्हि जो गवाह ऐं शाहिद मुंहिंजो पुटु हसन, इमाम हसन रज़ी अल्लाह ताला, ऐं मुंहिंजो ग़ुलाम आहे कंबर। त हज़रत काज़ी शुरैह फरमायो, ए अली, पुट जी शाहिदी पीउ जे फ़ाइदे में क़ाबिल क़बूल न आहे ऐं ग़ुलाम जी शाहिदी पंहिंजे आका जे लाइ क़ाबिल क़बूल न आहे। त काज़ी शुरैह फ़ैसिलो ॾिनो त हीअ ज़िरह यहूदी जी आहे। ॿाहिरि निकिता, उहो यहूदी चवण लॻो, ए अली, तूं हाराए वए, तूं हाराए वए, पर तव्हांजो इस्लाम खटे वियो। अजीब लफ़्ज़ ॻाल्हाई, अली तूं हाराए वए केस, पर तव्हांजो इस्लाम खटी वियो। वाकई इस्लाम जे अदल ऐं इंसाफ आहे। तूं अमीरुल मोमिनीन आहीं, ख़लीफ़तुल मुस्लिमीन, पर वक़्त जो काज़ी इंसाफ वारो फ़ैसिलो कराई। मूं यहूदी खे कलमो पढ़ा त मां मुसलमान थिया। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला फरमायो, कलमो पढ़, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, मां शाहिद ॾियां थो त हज़रत अल्लाह खां सवाइ कोई माबूद कोन्हे, ऐं मां शाहिद ॾियां थो त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो रसूल आहे। इंसाफ वारे फ़ैसिले खे ॾिसी करे यहूदी कलमो पढ़ी करे मुसलमान थी। अल्लाह फरमाए, वल्लाहु यक़ज़ी बिल हक़, अल्लाह तो फ़ैसिलो करे इंसाफ सां। वल्लज़ीन यदऊन, ऐं उहे माण्हू जेके सॾनि था अल्लाह खां सवाइ, ला यक़ज़ून बिशै, नथा फ़ैसिलो कनि कुझु, इन्नल्लाह हुव समीउल बसीर, बेशक अल्लाह इहो ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।